झोल भरसां घरू अणबणत तां 4 घर भाती गोलियों हणी क़त्ल। ॻोठ अली जान मरी में जवाबदार लाखू भील पिस्टल जा फायर करे पंहिंजी माउ, 2 भेनरुनि ऐं भेणवीअ खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार भेण जी शादी मर्ज़ीअ खां सवाइ कराइण ते घर भातियुनि खे क़त्ल कयो। घोड़की वेझो पसंद जो परोड़ो कंदड़ नारी पुलिस नमूने फोत वासन जो मुड़स ते क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ हयात मलिक वासन शमशाद मीराणी पुलिस नमूने फोत थी वई। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। दहशतगर्दी टोड़ अदालत रावलपिंडी में 9 मई सान्ही बाबत केस जी ॿुधणी। जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। अदालत जो चवणु आहे त GHQ ते हमले जे केस में 8 नवंबर ते फर्द जुर्म लागू कयो वेंदो। अॼु जवाबदारनि में केस जे चालान जूं नक़ल कॉपियूं विरहायूं वेंदियूं। खानपुर मरवे जो बिंदुरेन में समीजे तकरार तां छेड़ो 8 ॼणा ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी। बैतुल्लाहिया में 2 रिहाइशी इमारतूं तबाह। इमारत में पनाह वठंदड़ 119 फ़लस्तीनी शहीद थी विया। अल-क़स्साम ब्रिगेड 4 इसराइली फ़ौजी क़त्ल करे छॾिया। हमास जे सीनियर अॻवान चयो त जंग बंदी लाइ तयार आहियूं, पर मुआहिदो इसराइली फ़ौज जे मुकमल निकिरण जी शर्त ते थींदो। इसराइली फ़ौज जे लबनान में बमबारी, 82 ॼणा शहीद, 180 ज़ख्मी। हिज़्बुल्लाह जी लबनान में 3 ड्रोन हमलनि में 1 इसराइली मारिजी वियो।